हमेशा शादीशुदा इंसान तलाक जे चक्कर में ऐं गैर शादीशुदा शादीअ जे हसरत में हूंदो आहे। मासूम ॿारनि खे वॾे हुजण जी जल्दी हूंदी आहे ऐं पीर सन माण्हूअ खे जोबन मोटी अचण जी हसरत हूंदी आहे। मुलाज़िम पंहिंजे नौकरी मां बेज़ार हूंदो आहे, जॾहिं त बेरोज़गार माण्हू रोज़गार लाइ परेशान हूंदो आहे। ग़रीब चाहींदो आहे त हू जल्दी अमीर थी वञे, मगर अमीर वीचारो सुकून लाइ परेशान हूंदो आहे। आम माण्हू शोहरत जो बुखियो हूंदो आहे, मगर मशहूर माण्हू लिकण में पूरो हूंदो आहे। असां सभु नाख़ुश छो हूंदा आहियूं? उहो उन करे त असां अल्लाह पाक जे रज़ामंद ते राज़ी न हूंदा। उन लाइ मुंहिंजी दुआ आहे त रब करीम असां समूरे इंसाननि खे सिधे रस्ते ते हलण जी ऐं फर्माबरदार रहण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए।